अॼु नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। हिन में तव्हां ॾिसंदो त हाणे जेको आहे दोस्तो चाकर ख़ान पंहिंजे रावल भाउ खे अस्पताल बि खणे मुंतक़िल कराईंदो, सांवल खे बि छॾे ॾिनई ऐं उन खे बाद मां कहाणी ॿुधंदो जेको सांवल अधु में रोकी त बाबा हीअं वरी साईं खे मारे उहो अहिड़ा दुश्मन हुया उहे तुंहिंजे घर में आहिनि। इन ॻाल्हि खे खुलण इन राज़ खे खुलण में घटि में घटि 40 क़िस्तां लॻी वेंदियूं दोस्तो। हिकिड़ी क़िस्त में इहो राज़ कोन खुलंदो, जेसीं ताईं इहो राज़ खुलंदो तेसीं ताईं कमु कबाड़ो थी वेंदो चाकर ख़ान जो बि। पोइ वरी उहो पंहिंजे दुश्मन सां विढ़ण जे लाइ कोशिशूं कंदो रहंदो। फ़िलहालु हुनजो टाकिरो सांवल सां ई रहंदो ऐं जाबर ख़ान वारा जेका आहिनि इहे फाल्टू ऐं रुंडो टुंडो जेको आहे उन शेर इहे सभु गॾिजी करे सांवल जी जेको रस्ता रोकंदा रहंदा, कोशिशि कंदा सांवल जेको आहे न कीअं बि करे वॾे साईं यानी चाकर ख़ान खां परे रहे ऐं उन खे भड़काईंदा रहंदा चाकर ख़ान खे सांवल जे ख़िलाफ़ बार बार भड़काईंदा ऐं चाकर ख़ान जल्दबाज़ी न कंदो आहे। वीडियो रुगो पंहिंजे पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तो तव्हां टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।